नारायण मिरपुर बठोरो खां अली अकबर बकेरो जी रिपोर्ट मौजूद। मिरपुर बठोर में बदामनी खिलाफ शहरी रस्तंदे निकिरी आया साफ़िन ऐं सिविल सोसाइटी पारां वधंदड़ बदामनी ऐं मंशात फरोशी खिलाफ एहतजाजी रैली कढी मुज़ाहिरो कयो वियो। इन सिलसिले में गुज़िरियल 1 महीने खां मिरपुर बठोरो में ऐं आसपास में बदामनी ऐं मंशात फरोशी समेत साफ़िन खां फुरन ऐं चोरियुनि जी वारदातनि में इज़ाफ़े खिलाफ साफ़िन आकाश ज़ौर, मुख्तार ज़ौर, कादिर ख़ासकेली, शहरी हिताज जे इस्माइल शोरो, शहरी एक्शन कमेटी इरफान ख्वाजा, अवामी तहरीक जे सागर मजीद परियार, STP जे अब्दुल गनी मला, जेसन मार जे नोमान शोरो जी अॻवानी में साफ़िन ऐं समेत शहरीन प्रेस क्लब मिरपुर बठोरो खां एहतजाजी रैली कढी मेन बस स्टॉप ते पहुता। शहरीन ऐं साफ़िन पारां बदामनी खे बुंजो ॾियो, मंशात फरोशी बंदि कयो ऐं साफ़िन खे तहफ़ुज़ ॾियो जो नारा हणंदे मेन बस स्टॉप ते धरणो हयो। एहतजाज खे ख़िताब कंदे अॻवान चयो त मिरपुर बठोर में गुज़िरियल 1 महीने खां बदामनी में इज़ाफ़े सबबि शहरी अदम तहफ़ुज़ जो शिकार थी विया आहिनि। हर रोज़ चोरियुनि ऐं फुरन में इज़ाफ़े खिलाफ़ लिखण ते साफ़िन खे निशानो बणायो वियो आहे। साफ़िन खां फुरूं चोरी ऐं प्रेस क्लब मां चोरी जूं वारदातूं थी रहियूं आहिनि। हुननि चयो त पुलिस इंतज़ाम आहे, चोरनि खिलाफ़ क़दम खणण बजाए खेनि तहफ़ुज़ फ़राहम करे रही आहे ऐं कोर्टियल मोटरसाइकिलूं ऐं ॿियो सामान वापसि कराए ॾुआरियुनि खे बचाइण जी कोशिशूं कयूं थियूं वञनि। हुननि चयो त शहर जे हर नंढे वॾे इलाइक़े में मंशात फरोशी में इज़ाफ़े सबबि चर्च, ठरे ऐं हिरोन समेत आइस जो विकिरो सरेआम जारी आहे, जंहिं सबबि नौजवान नस्ल तबाह थी रहियो आहे। लेकिन इंतज़ामिया मंशात खिलाफ़ क़दम खणण बजाए उन्हनि खे कमाई जो ज़रियो बनाए छॾियो आहे। उन्हनि मुतालबो कयो त ॾुआरियुनि ऐं मंशात फरोशनि खिलाफ़ क़दम खणी शहर में अमन जी फिज़ा क़ाइमु कई वञे। ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वसी कयो वेंदो।